नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त ठुल मां खबर ॾींदा कुछ ॾींहं अॻु कराची जे जमाली पुल वटि नामालूम दहशतगर्दनि हथां बेदर्दी सां शहीद कयल बाबर गोलो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ॻोल्हा इत्तेहाद ऐं सिविल सोसाइटी जे कारकुननि ऐं शहरनि वॾे अंग में एहतजाज करे ठुल प्रेस क्लब अॻियां धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई वई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे ठुल मां अवामी न्यूज़ रिपोर्टर नबी बख्श बलोच पंहिंजी इन रिपोर्ट में। सिंध जो नाले वारो शाइर शमन अली मीर अली जो भाइटो जो कराची सां बेदर्दी सां क़त्ल कयो आहे। उनजा अञा ताणी कातिल गिरफ़्तार न आहिनि त उनजा वरसा जे ठुल प्रेस क्लब जे साम्हूं जेके एहतजाज करे रहिया आहिनि, अचो त उनको ॻाल्हि ॿोल पुछा कयो उनजो छा चवणु आहे। कराची में काफ़ी अरसे खां वठी सिंधियुनि माण्हुनि खे बेगुनाह मुख़्तलिफ़ान सां सरेआम हथियारबंद क़त्ल करनि था। उहे क़त्ल कंदड़ अफ़गानी दहशतगर्द आहिनि जेके पठान काफ़ी अरसे खां वठी गैर कानूनी राज पजीर दहशतगर्द उहे आहिनि। असीं सिंधी क़ौम अमन पसंद आहियूं, पर अफ़सोस आहे त असांजे सिंध जे रागी शमन मीराली जे भाणेजे खे बेगुनाह अफ़गानी पठाननि सरेआम क़त्ल कयो, पर अॼु ॾींहं ताईं गवर्नमेंट या सिंध IG सिंध को बि उनजो नोटिस न आहे वरितो। इहो सिंधी क़ौम जो क़त्लेआम जारी ऐं सारी रहंदो त असां सिंधी क़ौम वारा ख़ामोश न रहंदासीं। असां सुप्रीम कोर्ट जे जज खां मुतालबो था कयूं त बेगुनाह बेदर्दी सां क़त्ल थियल बाबर हुसैन मीराली जे क़त्ल में मुलविस सभिनी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं संदन वारसनि सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में असीं सिंध जा क़ौम परस्त सिंध बाबर हुसैन मीराली जी वारसी कंदे पूरी सिंध में एहतजाज कंदासीं। कराची समेत पूरे सिंध जी पुलिस मुकमल नाकाम थी वई आहे। IG सिंध जेको आहे उहो सिर्फ़ु पुलिस खे वॾेरनि जे वंगारू तौरु इस्तेमालु करे रहियो आहे। इन कम जे बावजूदि सॼी सिंध जो लाइन ऑर्डर इंतिहाई ख़राबु थी वियो आहे। कराची में हाणे ताज़ो असांजो फ़नकार शमन अली मीराली जे भाणेजे बाबर अली मीराली खे अफ़गानी पठाननि दहशतगर्दनि खुलेआम दहशतगर्दी कंदे उनखे गोलियुनि जो खाज बणायो वियो आहे। उनजा वारिस सरापा एहतजाज आहिनि। हीअ जेका आहे असां वफ़ाक़ी हुकूमत जी जेको आहे सो पुश्त पनाही सम्झूं था, जेके धारियनि खे आणे करे कराची में आबाद पिया कनि। ख़ासि करे पठाणनि खे जेका ताक़त ॾिनी वई आहे, या PTI जी जॾहिं खां वठी हुकूमत आई आहे त पठान तमामु जेको आहे सो सिंधियुनि ते हमला पियो करे। ऐं हीअ जेको बाबर अली मीराली ते जेको क़त्ल कयो वियो आहे, इहा हिकिड़ी गहरी साज़िश सम्झूं था। ऐं जेको आहे सो असां वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कयूं था त फिल फौर जेको आहे सो बाबर अली मीराली जा कातिल गिरफ़्तार कयो जे ऐं सिंधी क़ौम अॼु बि सरापा एहतजाज बणियल आहे। ईद खां अॻु में बाबर अली मीराली खे बेदर्दी सां अॻवाननि पठाननि क़त्ल करे छॾियो त 10 ॾींहं गुज़री विया आहिनि त पुलिस को बि ताम न कयो आहे। हिन टाइम ताईं बाबर अली जा कातिल गिरफ़्तार कोन थिया आहिनि। असांजे क़ाइद चीफ सरदार दादा फैसल ख़ान ॻोल्हा काल करे चयो तव्हां एहतजाज कयो। असां हुनखे लबे करे हिन टाइम असां एहतजाज करे रहिया आहियूं प्रेस क्लब ते। असां सिंध पुलिस खे चऊं था महिरबानी करे शहीद बाबर अली जा कातिल जल्द से जल्द गिरफ्तार कया वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।